मटियारी में पुलिस मुख्तलिफ़ इलाइक़नि में मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे 8 ॼणनि खे गिरफ़्तार किया है। ख़बर खां अव्हांखे आगाह कया पुलिस जो चवणु हो त मुख्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाई करे 8 ॼणनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल किया वियो आहे। गिरफ़्तार थियलनि में तुफ़ैल, मेहराणमला, माशूक सहतो, मोहम्मद मूसा, असकर, पहलाज ऐं ॿिया शामिल आहिनि। अहम ख़बर खां नाज़रीन अव्हांखे आगाह के पिया मटियारी में पुलिस मुख्तलिफ़ इलाइक़नि में मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे 8 ॼणनि खे गिरफ़्तार किया है। पुलिस जो चवणु हो त मुख्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाई करे 8 ॼणनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल किया वियो आहे। गिरफ़्तार थियलनि में तुफ़ैल, मेहराणमला, माशूक सहतो, मोहम्मद मूसा, असकर, पहलाज ऐं ॿिया शामिल आहिनि। मटियारी में पुलिस मुख्तलिफ़ इलाइक़नि में मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे 8 ॼणनि खे गिरफ़्तार किया है। पुलिस जो चवणु हो त मुख्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवायूं करे 8 ॼणनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल किया वियो आहे। गिरफ़्तार थियलनि में तुफ़ैल, मेहराणमला, माशूक सहतो, मोहम्मद मूसा, असकर, पहलाज ऐं ॿिया शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे SNTV न्यूज़ जे रिपोर्टर बाबर सरफराज़। जी बाबर सरफराज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल मैं बुधाया तो मटियारी में सोशल मीडिया से कुछ दिन का वठी आईसी के खिलाफ जो जिदोजहद थी रही है उनजो SSP मटियारी SNTV न्यूज़ की खबर जो नोटिस वठंदे आईसी के विकिरे कंदड़ खिलाफ कार्रवाई शुरू कयूं आहिनि। मटियारी पुलिस मटियारी शहर के मुख्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाई कंदे 8 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जिन मथां मटियारी थाणे ते 9C ऐं 9P एक्ट तहत केस दाख़िल किया विया आहिनि। गिरफ़्तार थियल में तुफ़ैल लाड़ाई, मेहराणमला, माशूक सहतो, मोहम्मद मूसा, असगर बुर्दी, पहलाज ऐं ॿिया शामिल आहिनि। यादि रहे त आईसी नशे में मासूम ॿारनि ऐं नौजवान खे हैरान बणाए पियो वञे। शहरनि जी मुसलसल सोशल मीडिया जी मुहिम पिणु हलंदड़ आहे, जंहिं तहत कार्रवाई जारी आहिनि ऐं अॻिते बि कार्रवाई जारी रहंदियूं। जी महिरबानी बाबर सरफराज़ तफ़सील ॾियण लाइ।